करमपुर में खबरवास शेयर कंदासीं। करमपुर वेझो बाहि लगण सबबि घर सड़ी रखी विया आहिनि। ॻोठ रेहान नंदवाणी में विनकरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि नसरुल्ला ऐं हामिद नंदवाणी जा घर सड़ी रखी विया। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो आहे। खबरवास सां करमपुर मां शेयर कई पिया। करमपुर वेझो बाहि लॻण सबबि घर सड़ी रखी विया आहिनि। ॻोठ रेहा नंदवाणी में ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि नसरुल्ला ऐं हामिद नंदवाणी जा घर सड़ी रखी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो आहे। नसरुल्ला ऐं हामिद नंदवाणी जा घर सड़ी रखी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो आहे। खबरवास सां करमपुर मां शेयर कई पिया। करमपुर वेझो बाहि लॻण सबबि ॿ घर सड़ी रखी विया आहिनि। ॻोठ रेहा नंदवाणी में ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि नसरुल्ला ऐं हामिद नंदवाणी जा घर सड़ी रखी विया। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं करमपुर मां अमित कुमार खां। जी अमित जी, करमपुर वेझो ॻोठ रेहा नंदवाणी में ओचितो बाहि लॻण जे नतीजे में ॿ घर सड़ी रखिजी विया आहिनि। चोॾहं मां थियण जो नसरुल्ला ऐं हामिद नंदवाणी जा घर अलाह तला समेत सड़ी विया आहिनि। घरनि में पियल अनाज, खटूं, बिस्तरा, ॿियो ज़रूरी सामान सड़ी वियो। घरनि में बीठल टेकियो बि सड़ी वियो ऐं चौपायो माल पिणु ज़ख़्मी थी पियो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड देर सां पहुचण सबबि घरनि में समूरो सामान जेको रखियल हुयो उहो सड़ी रखिजी वियो आहे। जी महिरबानी अमित तफ़सील ॾियण जे लाइ।